मूंखे इंसाफ खपे। माण्हू जमाती बाईपास वारा माण्हू आया रक्षा वारे दाऊ कई। भिक्षा वासिन नौजवान औरत जा कातिल 4 महीना गुजरी वजन बावजूद गिरफ्तार न थी सघिया। भिक्षा वासिन नौजवान औरत जा कातिल 4 महीना गुजरी वजन बावजूद गिरफ्तार न थी सघिया आहिनि। औरत जा वालिदैन लुड़क हारे बेहाल बणिजी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। 3 साल पहिरियों पसंद जो परणो कंदड़ नौजवान नारी नायला अब्बासी के संदसि मुड़ुस सरवर जलबाणी तकरीबन 4 महीना अॻु में टंडोवाला यार भरिसां इलाज बहाने वठी वञी पिस्टल जा फायर करे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे फरार थी वञण में कामयाब थी वियो। उन मौके ते नौजवान नारी नायला जी पीरसन अमड़ राणी अब्बासी भी गोली लगण सबब सख्त जख्मी थी पई हुई। टंडोवाला जिले जे मशाइक हूती थाने ते नायला जे क़त्ल केस संदसि मुड़ुस सरवर जलबाणी ऐं उन जे भाउ अली जलबाणी मथां दाख़िल कयो वियो हो, जंहिंखे हिन वक़्त 4 महीना गुज़री चुका आहिनि। पुलिस हिन वक़्त ताईं कख भञी बीणो न कयो। भिक्षा में वारिस इंसाफ़ लाइ सरापा एहतजाज बणियल आहे। धोखे सां घुराए मुंहिंजे बेदर्दीअ सां मुंहिंजे बचे खे मारी, मूंखे गोलियूं हयूं अथई। हिकिड़ी हथ में लॻल आहे, ॿी हेॾां टंग में गोली लॻल आहे। हथ मुंहिंजो ही माना हींअर कमु नथो करे, माना हिते ई बीह वियो हलियो। मां ग़रीब मिसकिन आहियां, मूंसां इंसाफ़ कयो। मुंहिंजे नायला जा कातिल घुमंदा पिया वतन, विझा पिया ठाहिनि। मूंखे इंसाफ़ खपे। मूंखे नायला जा कातिल मुंहिंजा जेके किथे बि आहिनि गिरफ़्तार थियनि। मूंसां इंसाफ़ खपे। पुलिस चए थी जांचा कयूं पिया, हथ नथा अचनि। भागेला आहिनि, रूपोश थियल आहिनि, रूपोश आहिनि, चोर आहिनि। हथ अच करे पुलिस छा थी करे? हथ करे असां सां इंसाफ़ कयो वञे। दोखो पहिरियों त दोखो कयूं, हिनखे ॿी ज़ाल ही वरी असां को मुंहिंजे भाउ को छोकिरी वरितऊं, एकर मारियऊं, ॿीहर छोकिरीअ खे मारियऊं, वरी ॿांह भञी हिते छॾे विया। हिनखे चयूं त तूं वठी आ छोकिरीअ खे, हितां आहे ॿांह ॿधण वारो सुठो, असां ॿांह न ॿधायूं था। पोइ हितां छोकिरीअ खे वठी ऐं उते वञी मारियईं। हिकु अली, ॿियो सरवर मुड़ुसु अथसि, अली जेको हो ॾेर अथसि। मूंखे धमकी बि ॾिनी अथसि त जेकर FIR कराई अथई या वरी कंहिंखे दाह ॾिनी अथई त हिते तोखे बि मारींदासीं, असां तोखे ॿुधायूं था। असां माठि करे घर में तूं वेही रह। मां माठि करे घर में रह, मूंखे इंसाफ़ खपे। पंहिंजी न्याणीअ जो मूंखे इंसाफ़ खपे। आज़िया मरी आहे, असांजी भेण आहे, असांजी न्याणी आहे। मां उनखे अपील थो कयां, वॾेरे मोहम्मद ख़ान खे मां अपील थो कयां। साईं जमील ज़मा आहे, उन जा शहर आहे, लतीफ़ साईं हाला उन जो शहर आहे। उनखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त मुंहिंजे न्याणीअ जा कातिल गिरफ़्तार थियनि ऐं मूंखे हक़ु वठी ॾियो ताईं मुंहिंजे न्याणीअ जो। असांखे इंसाफ़ खपे।